अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु मां पंहिंजे हिकु नए व्लॉग सां हिकु नए इंट्रस्टिंग मौज़ू सां तव्हां सां गॾु आहियां ऐं हीउ जेको मुंहिंजो मौज़ू आहे इहो आहे हलाला। दोस्तों हलाला हिकु अहिड़ो सेंसिटिव मौज़ू आहे असांजी सोसाइटी जो जेको मुख़्तलिफ़ इन जे लाइ माण्हू राया क़ाइमु कंदा आहिनि, मुख़्तलिफ़ आलिम इन जी फतवा ॾींदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इन जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। इन हिलाला ते मां पंहिंजी हिकिड़ी शॉर्ट फिल्म बि ठाही हुई जेका यूट्यूब ते पई आहे, जंहिंमें अली रज़ा कटपर ऐं एजाज़ बुरड़े साहब तमामु सुठो रोल कयो हुयो। सो अॼु मां हिते आयो आहियां राबिया सिटी, जिते अक्सर एजाज़ बुरड़ो साहबु हूंदो आहे ऐं अली रज़ा कटपर बि हूंदो आहे, पर इतफ़ाक़ आहे जो अॼु अली रज़ा कोन आयो आहे ऐं एजाज़ बुरड़ो वेठो आहे ऐं उन सां गॾु ॿियो असांजो मायानाज़ सिंधी फ़नकार आहे सलीम जान, उहो बि वेठो आहे। सो अचो त ॿिन्ही खां पुछूं था त हिलाला आख़िर कहिड़ी शइ आहे ऐं हिलाला में यानी असांजे इस्लाम में इन जी इजाज़त आहे या न आहे। इन्हनि ॿिन्ही खां बि रायो वठूं था, पोइ वरी मुख़्तलिफ़ ॿिया दोस्त बि आहिनि उन्हनि खां बि रायो वठूं था, पोइ फाइनली तव्हां बि पंहिंजा कमेंट्स ॾिजो ऐं ॿुधाइजो त इहो जेको हिलाल आहे इहो केतिरे क़दुरु जाइज़ आहे या करणु घुरिजे या न घुरिजे। ठीकु आहे, अचो त हलूं था। दोस्तो मां हींअर एजाज़ ऐं सलीम जान जेको असांजो सुपर हीरो हुयो पंहिंजे कंहिं ज़माने में PTV जे ड्रामनि जो, सो उन्हनि वटि आयो आहियां। अचो त उन्हनि खां वरी उन्हनि जो रायो पुछूं था त हिलाला आख़िर इहा कहिड़ी बला आहे ऐं केतिरे क़दुरु इहा असांजे मुआशिरे में इन जो रोल आहे। अचो त पुछूं था। दोस्तो मां हींअर एजाज़ बुरड़े वटि वेठो आहियां ऐं एजाज़ बुरड़ो उहो आर्टिस्ट आहे जंहिं मुंहिंजे इन हिलाला शॉर्ट फिल्म में कमु कयो हुयो ऐं ॾाढो लाजवाबु कमु कयो हुई ऐं अॼु बि मुंहिंजी शॉर्ट मूवीज़ में जेतिरी बि मूवियूं पयूं आहिनि उन्हनि सभिनी में बहितरीनु मूवी साबित थी, जो उन में बहितरीनु कमेंट्स ईंदा रहिया ऐं तक़रीबन हींअर 12,000 खां मथे जेको आहे सो उन जा लाइक्स बि अची विया आहिनि ऐं एतिरा ई जेके आहिनि कमेंट्स बि अची विया आहिनि। सो हाणे पुछूं था एजाज़ बुरड़े खां त जॾहिं ड्रामे में कमु कयो तव्हां हिलाला में, त मूंखे इहो ॿुधायो त हिलाला तव्हांखे सम्झ में आयो हुयो त हीअ जेका आहे सा असांजे मुआशिरे में इन जी केतिरी इज़त आहे, आया इहो हिलाला करणु ज़रूरी बि हूंदो आहे या न हूंदो आहे। पर जेकॾहिं ज़ाल ऐं मुड़ुसु काविड़ जी हिक ॿिए खे तलाक ॾियनि था ऐं उन खां पोइ वरी कुझु अरसे खां पोइ वरी ॿीहर ॿिन्ही में ठाह थो थी वञे, वरी शादी करण जे लाइ हू सोचनि था त फतवा इहा थी मिले त तव्हां हिलालो कयो, जीअं तव्हां हिलालो कयो ड्रामे में ऐं पोइ तव्हां वरी ऐन वक़्त ते फिरी वियो त मां तलाक न ॾींदुसि। सो इहो ॿुधायो त इहो मसइलो जेको आहे सो केतिरे क़दुरु असांजी सोसाइटीअ में इन जो जेको आहे सो यानी हिसो आहे या इहो केतिरे क़दुरु ज़रूरी बि आहे या न आहे। दोस्तों हलाला जो जॾहिं स्क्रिप्ट मूंखे असलम भुट्टे साहब ॾिनो त जॾहिं मूं हुनखे पढ़ियो त उहो एॾो बोल्ड स्क्रिप्ट हुयो, मूं सोचियो त एॾा बोल्ड स्क्रिप्ट कॾहिं सरकारी चैनल्स ते या PTV ते या कंहिं ॿिए हंधि मूं एॾा बोल्ड स्क्रिप्ट कॾहिं न थींदे ॾिठा, न मूं कॾहिं ज़िंदगी में कया। पर जॾहिं असलम भुट्टे साहब मूंखे इहो स्क्रिप्ट ॾिनो ऐं मुंहिंजो करेक्टर मूंखे ॿुधायईं त हलाला, पहिरियों त हलाला जो मतिलबु छा आहे, इहो सॼो जेको बि स्क्रिप्ट मिलियो उन में डिस्क्रिप्शन में हलाला खे असलम भुट्टे साहब चङी तरह एक्सप्लेन कयो। सो मां तव्हांखे पूरो जवाबु हींअर ॾियां थो, पर मुंहिंजो इहो आहे मशवरो त पहिरियों सलीम जान खां पुछूं। सलीम जान, तव्हांजो छा ख़्यालु आहे हलाला जे बारे में? तमामु ओवरऑल द स्क्रिप्ट ऐं असलम साहब जी डायरेक्शन, तव्हांजी आउटपुट वर्किंग कम जी तमामु बेस्ट हुई ऐं स्क्रिप्ट पावरफुल हो ऐं माशाल्लाह तव्हां सीनियर आर्टिस्ट आहियो ऐं सुठो परफॉर्म कंदो आहियो ऐं मूंखे ख़ुशी जी ॻाल्हि आहे की हिकिड़ो तव्हांजो टीम वर्क जेको वॾो हिकिड़ो स्ट्रॉंग्स आहे ऐं इहो तमामु हिकिड़ो सिंधी चैनलनि खे जेके यूट्यूब ते आहिनि उन्हनि खे प्रोमोट कंदो आहे ऐं वॾो हिकिड़ो कंट्रीब्यूट आहे हिकिड़ो असलम भुट्टो साहब जो ऐं पंहिंजे दोस्तनि खे कमु ॾींदो आहे अक्सर, इहा सुठी हिकिड़ी हैबिचुअल आहे।
सो मां तमामु हिन जा प्रोग्राम्स वग़ैरह ॾिसंदो आहियां असलम भुट्टो साहब जा, माशाल्लाह तव्हांजा, इमरान चांडे जा, ऐं हिकिड़ो तमामु सुठो हिकिड़ो स्टेप आहे। अच्छा सलीम, इहो ॿुधायो त जेको हिलाल आहे इहो असांजी सोसाइटीअ में इन जो छा किरदारु आहे? ऐं छो त जॾहिं ज़ाल मुड़ुस पाण में कावड़ जी तलाक ॾींदा आहिनि ऐं वरी ॿीहर पाण शादी करणु चाहींदा आहिनि त उनखे चवंदा तव्हां हिलालो कयो, ऐं पोइ उहो हिलालो जाइज़ आहे न आहे या कहिड़ी उनजी कंडीशन छा आहे, का ख़बर आहे तव्हांखे? हिलाल जो इहो आहे हिकिड़ो इस्लामी पॉइंट ऑफ व्यू सां जेको आहे उहो हिकिड़ो हिलालो जेको काउंट कयो वेंदो आहे, लेकिन सेपरेशन खां पोइ जेको आहे उहो जेको कंप्रोमाइज़ जेको आहे उहो काउंट कयो वेंदो आहे, जेको पहिरीं हुन जी जेकी हुन सां अंडरस्टैंडिंग हूंदी आहे, त पोइ हिलाले खां पोइ बि जेको आहे उहा अंडरस्टैंडिंग न हूंदी आहे जेकी पहिरीं ज़ाल मुड़ुस में हूंदी आहे। पर किथे किथे वरी जेके माहौल जे वक़्त जे हिसाब सां जेको कंप्रोमाइज़ कंदा आहिनि तमामु सुठी ॻाल्हि आहे। क्या कर रही हो? तुम्हें तो बेड पे होना चाहिए। क्या हो गया बड़े मियाँ? मैं कहीं पर भी खड़ी हूँ, तुम्हें से क्या? तुम मेरी बीवी हो, घूंघट निकालो, मुंह दिखाई दूंगा। ज्यादा बकवास नहीं करो, जल्दी मुझे तलाक दो, सलमान मेरा इंतजार कर रहे हैं बाहर। क्या तलाक को तुमने खिलौना समझ रखा है? क्या बकवास है ये? मुझे हाथ भी मत लगाना। पहले मुझे मेरा हक अदा करने दो, जो मेरा हक है। अपनी औकात में रहो, ज्यादा मत फैलो वरना सलमान को बुला लूंगी। शादी हुई है तुम्हारी मुझसे, मैं तो तुम्हारा दीवाना था, जलता था मैं सलमान के साथ देख के। बीवी हो तुम मेरी, निकाह हुआ है मेरा। बदनीयत इंसान, तुम इंसान की शक्ल में शैतान हो। देखो सलमान, ये मियाँ बीवी का मामला है, तुम्हारा बीच में कोई वास्ता नहीं, चले जाओ यहाँ से। घर भी मेरा, बेडरूम भी मेरा, तुम्हारा क्या वास्ता यहाँ, दफा हो जाओ। सलमान ये क्या कह रहा है? देख क्या रहे हो, बुलाओ पुलिस को। सवाल इहो हुयो साॻियो ई त ड्रामा हिलाला में जेको मूं ठाहियो हुयो जंहिंमें तव्हां कमु कयो जी, ऐं तव्हांजे दोस्त तव्हां ते भरोसो कयो ऐं तव्हांखे चयो हुई त जेको आहे सो तव्हां ही निकाह कयो ऐं निकाह जे राति ते तव्हां जेको आहे सो तलाक ॾिजो, त मां असांजो उहो इस्लामी पॉइंट ऑफ व्यू पूरो थींदो ऐं पोइ असां वरी ॿीहर शादी कंदासीं। त तव्हां इहो ॿुधायो त तव्हां शादी जे राति तलाक खां वरी पोइ जवाबु छो ॾिनो? साईं भुट्टा साहब, ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, हलाल जो मेन मक़सदु इहो आहे त उन सां पंहिंजी ज़ाल सां ॿीहर इन रुजू करे सघे थो जॾहिं उन जी जेकी तलाकशुदा ज़ाल आहे उहा कंहिं ॿिए मर्द सां शादी कंदी, पोइ उहो मर्द उनखे तलाक ॾींदो, उन खां पोइ उनजो जेको पहिरियों मुड़ुसु आहे उहो उन सां शादी करे सघे थो। अच्छा, इहो मूंखे इहो ॿुधायो त जेका तलाक थींदी आहे उहा त ज़ाहिर कावड़ में थींदी आहे न? साईं ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, जेकी कावड़ आहे न उहा इस्लाम में हराम आहे ऐं हराम में अक्सर कमु ग़लति थींदा आहिनि। कावड़ में तव्हां तलाक ॾेई छॾी, सुबुह जो तव्हांखे पोइ पछतावो थींदो आहे, पछतावो थींदो आहे त पोइ तव्हां जॾहिं तलाक ॾेई चुका आहियो पोइ तव्हां ज़ाल सां रुजू नथा करे सघो। पोइ इस्लाम पंहिंजे क़ुर में इहो पॉइंट ऑफ व्यू ॾिनो आहे त तव्हां उन पंहिंजी तलाकशुदा ज़ाल सां उन वक़्त सां रुजू करे सघो था जॾहिं उन जी शादी कंहिं ग़ैर मर्द सां थिए, वरी उहो ग़ैर मर्द तव्हांजी साबिक़ा ज़ाल खे तलाक ॾिए, तलाक खां पोइ तव्हां पंहिंजी पहिरीं ज़ाल सां शादी करे सघो था, माना रुजू करे सघो था। अच्छा, छा इहो ज़रूरी आहे त जेको हिलाला जॾहिं थिए थो ऐं उहो ॿियो माण्हू निकाह करे थो ऐं उहो अज़दवाजी तालुक़ न रखे ऐं उनखे तलाक ॾिए, त छा इहो मुमकिन आहे त उहो हिलालो पूरो थींदो? न साईं, इहो बिल्कुलु मुमकिन आहे। ॾिसो, अगरि तलाक क़ुर शरीफ़ में लिखियलु आहे त तलाक जेको आहे अलाह जी नज़र में बुरो फ़ैल आहे। जॾहिं बुरो फ़ैल आहे, जॾहिं अलाह ताला कंडीशन बि रखी आहे त तव्हां हलालो करे सघो था, उनजी अलाह साईं एॾी ॾुखी शर्त रखी, माना इहा जंहिं शख़्स कावड़ में तलाक ॾिनी त अलाह ताला उनखे इहा सज़ा ॾिनी ऐं सज़ा इहा ॾिनी त जॾहिं उन जी ज़ाल के हू सम्झे थो त मुंहिंजो दोस्त आहे, भरोसे वारो आहे ऐं इहो जेको आहे मुंहिंजे चवण ते निकाह कंदो, निकाह खां पोइ तलाक ॾेई छॾींदो। अगरि हू ईअं चाहे बि भरोसो करे दोस्ती ते ऐं शादी करे
ऐं उनखे तलाक बि ॾेई छॾे त तलाक खां पोइ अगरि उहो पहिरियों मुड़ुसु पंहिंजी ज़ाल सां शादी निकाह कंदो त उहो नाजाइज़ आहे। यानी उहा तलाक न थी न जे अज़दवाजी तालुक न रखे। साईं जेसीं ताईं उहो जेको शरई अमल आहे क़ुर शरीफ़ में आहे शरई अमल जेसीं ताईं उहो निकाह खां पोइ पूरो नथो करे न उहो पूरो करण खां पोइ अगरि उनखे तलाक नथो ॾिए त उहो पहिरें मुड़ुस लाइ नाजाइज़ आहे। जे हू शरई अमल करे थो ऐं पोइ उनखे तलाक ॾिए थो त पोइ पहिरें मुड़ुस लाइ जाइज़ आहे। ऐं उन खां पोइ छा थींदो आहे उन ज़ाल मुड़ुस में उहा पहिरीं मोहबत न रहंदी आहे। इन करे अलाह ताला फरमायो आहे त पहिरियों सोचियो उन सोचण खां पोइ जेको बि अमल कयो क़ुर जी रोशनी में कयो। इन करे इहा उनखे सज़ा आहे। ऐं अगरि हू बिना शरई कम जे तलाक ॾींदो त उहा उनखे ज़ाल हिकु त जाइज़ कोन थींदी ॿियो उहा कुदरती रूहानी मोहबत कोन थींदी। तव्हांजी वॾी महिरबानी सलीम जान ऐं एजाज़ बुरो साहब। तव्हां न सिर्फ़ु सही तशरीह कई आहे बल्कि तव्हां हिकिड़ो आईनो ॾेखारियो आहे उन्हनि माण्हुनि खे जेके तलाक खे हिकिड़ी मज़ाक सम्झंदा आहिनि। महिरबानी तव्हांजी। संगत मां हींअर इमरान चांडे सां गॾु मौजूदु आहियां ऐं इमरान चांडे खां पुछूं था त जेको मुंहिंजी शॉर्ट फिल्म हिलाल आहे इहो जेको हिलाल आहे लफ़्ज़ इहो असांजी शरीयत में केतिरे क़दुरु जाइज़ आहे। ऐं ॿी इहा ॻाल्हि त इहो हिलाल आहे जेको आहे सो अॼुकल्ह हिकिड़ो फैशन थी वियो आहे त ज़ाल मुड़ुस कंहिं ॻाल्हि ते कावड़जी करे ऐं पाण खे तलाक हिक ॿिए खे ॾियनि था ऐं पोइ कुझु अरसे खां पोइ वरी चवनि था त असां ॿीहर गॾिजी ऐं पाण में रहूं यानी निकाह कयूं। त पोइ छा इहो निकाह करण लाइ उन्हनि खे हिलालो करणु लाज़मी आहे? ऐं जे लाज़मी आहे त आख़िर इन हिलाला जी हैसियत छा आहे असांजे इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू खां? असांजे इस्लाम में हिलाला हिकिड़े क़िस्म जी सज़ा आहे। मतिलबु उन मुड़ुस खे बि सज़ा आहे उन ज़ाल खे बि सज़ा आहे। छो जो उन्हनि जज़्बात में अची हिकु एॾो वॾो क़दम कयो आहे जेको अलाह साईं खे बिल्कुलु बि पसंदि न आहे। ऐं अलाह साईं उन क़दम उन्हनि जे खणण जी उन्हनि खे सज़ा थो ॾिए त ॾिसो हींअर तूं हिलाला करीं थो नेक्स्ट टाइम अलाह न करे उन खां मुड़ुस खां या ज़ाल खां वरी ग़लती थिए त पोइ इन जे करे चयो वेंदो आहे त बाबा हिलाला जो मतिलबु इहो आहे त उन मुड़ुस खे बि सज़ा मिले। उहा औरत पहिरियों के ॿिए मर्द सां शादी कंदी मूंखे जेतिरी ख़बर आहे मां वधीक मां नथो मां वधीक उन ते मां मौलाना आहियां हाफ़िज़ न आहियां। तलाक खां पोइ पहिरियों उहा मिसाल उनखे तलाक मिली आहे त उहा ॿी शादी कंदी ॿी शादी खां पोइ वरी उनखे मुड़ुसु पंहिंजी मर्ज़ी सां तलाक ॾींदो पोइ वरी कुझु अरसो आहे 3 महीना या 6 महीना उन खां पोइ वरी उन साॻे मुड़ुस सां शादी करे सघे थी। असांजे इस्लाम में मां ईअं ॿुधियो आहे। अच्छा मूंखे इहो ॿुधायो त जेको आहे निकाह थी वियो हिलाला जो ठीकु आहे हाणे जेकॾहिं उहो जंहिंसां हिलालो थियो आहे उहो बि ज़ाहिर मुड़ुस आहे शरई मुड़ुस आहे त छा उहो अज़दवाजी पंहिंजा तालुकात करे ऐं पोइ तलाक ॾिए या उनखे ईअं ई तलाक ॾिए त उहा तलाक थी वेंदी? ॾिसो बेसिकली लफ़्ज़ जेको आहे तलाक न चवण सां तलाक थिए थो 3 दफ़ा चए थो न उहो तलाक थी थो वञे उन में इहो अज़वाजी आहे इहो माना ई नथो रखे। मिसाल कावड़ में बि मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे मुड़ुसु आहे न पंहिंजी ज़ाल खे 3 दफ़ा तलाक ॾिए थो तलाक थी वई न आहे उन में बि उन में ईअं न आहे। जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधायां थो न बाबा जेकॾहिं उन जो ॿियो जेको मुड़ुसु आहे पंहिंजे राज़े ख़ुशी सां उनखे तलाक ॾिए थो त उहा तलाक थी वञे। ज़रूरी न आहे त उहो मतिलबु पाण में ज़ाल मुड़ुस वारो सिलसिलो 2-3 ॾींहं हलनि 4 ॾींहं 5 ॾींहं हलनि। मुड़ुसु जेकॾहिं उनखे तलाक दिलि सां ॾिए थो ॻाल्हि ख़तमु न। जॾहिं तलाक खां पोइ वरी जॾहिं मुड़ुसु चाहे थो त मां पंहिंजी ज़ाल सां ॿीहर जेको आहे मिलां त पोइ ज़ाल खे शादी करणी थी पए कंहिं ग़ैर मर्द सां। बिल्कुलु पोइ ग़ैर मर्द हुनखे जेको आहे उहो शरई कमु न करे हुनखे तलाक ॾेई सघे थो? बिल्कुलु ॾेई थो सघे भाई इहो कमु जेको तूं चईं थो मां सम्झां थो ॻाल्हि इहो माण्हुनि खे भला पोइ बाद में ॾसींदो आहे त मां हे कयो आहे या हे न कयो आहे उहो तलाक ॾींदो तलाक थी वेंदी मुंहिंजे हिसाब सां। अच्छा 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 मूंखे इहो ॿुधायो त शरीयतनि जेको आहे इहो जाइज़ आहे? शरीयतनि त इलाही शयूं जाइज़ न आहिनि पर माना मां तव्हांखे वरी बि इहा ॻाल्हि कंदुमि त जॾहिं कावड़ में 3 दफ़ा चए थो माण्हू मुड़ुसु तलाक 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 थी वञे त हिकिड़ो राज़ी ख़ुशी सां 3 दफ़ा तलाक ॾिए त उहा बि तलाक थी वञे। अच्छा चलो ठीकु आहे इहो मञियोसीं। हाणे मूंखे इहो ॿुधाए त मुंहिंजो ड्रामो हलाला जेको आहे सो
उहो असां ठाहियोसीं ऐं उन में अली रज़ा कटपर अली रज़ा कटपर जेको हुन में ॿुधो ॿुधो त अली रज़ा कटपर एजाज़ खे चयो त यार हे जेको हलालो कर तूं निकाह वञी कर, पोइ हे फिरी वियो एजाज़ बरोड़ो। हाणे मूंखे ॿुधाए त जॾहिं फिरी वियो त हिन जी मर्ज़ी आहे न तलाक ॾे या न ॾे। बिल्कुलु उहो मुड़ुस जो ई हक़ु रखे थो। हो जेको हुनजो पहिरियों मुड़ुस आहे उनजो ज़ीरो आहे। जंहिं हाणे शादी कई आहे उहो 100% आहे। जेकॾहिं उहो शादी नथो करे उहो मालिक आहे, 100% मालिक आहे। औरत चाहे पर असांजे वरी हिन में त औरत चाहे त तलाक वठी सघे थी, पर हुनजो वरी असां वटि वरी कानूनी सिलसिलो आहे। इहो ॿुधायो त इमरान जे तव्हां इन ॻाल्हि खां मुतफ़िक़ आहियो? बिल्कुलु इमरान जेकी बि ॻाल्हि अथेंटिक कई आहे उन में सदाकत आहे। बिल्कुलु हुन पंहिंजे फैक्ट्स जेका सही ॿुधाया इस्लामी पॉइंट ऑफ व्यू सां। पर इहा वरी तव्हां जेकी ॻाल्हि कई आहे जेकी आहे उन्हनि जे ॿिन्हिनि में ॿिए मुड़ुस सां वञी जॾहिं शादी थिए थी पोइ अगरि उहो न ॾे डाइवोर्स त उनजी पनिशमेंट कहिड़ी आहे? या रूल आहे, को कानून आहे, या इस्लामी पॉइंट ऑफ व्यू सां ईअं आहे? मूंखे ॾियो बाबा, मां चवां थो त जेकॾहिं हुन शादी कई आहे ऐं डाइवोर्स नथो करे त हुनजी मर्ज़ी आहे, उहा 100% मुड़ुस आहे, हुनजी मर्ज़ी आहे। पर वरी औरत खे इलाही हक़ आहिनि तलाक वठण जा। जेकॾहिं उहा उन खां बि तलाक वठणु चाहे थी, चए थी मां हिन सां बि ख़ुशि न आहियां, त वठी सघे थी, हुनजी मर्ज़ी आहे। चलो ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं तव्हां पंहिंजो पंहिंजो रायो ॾिनो, एजाज़ बरोड़े साहब बि पंहिंजो रायो ॾिनो। उन बल्कि इन फिल्म में कमु बि कयो ऐं हुनखे वधीक एक्सपीरियंस हुयो इन फिल्म जे हवाले सां। पर हे शरीयत जी ॻाल्हियूं आहिनि। ऐं सलीम बलोच साहब तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां बि पंहिंजो रायो ॾिनो। ऐं फाइनली बरोड़ा साहब तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो रायो ॾिनो, वरी इमरान जो रायो ॿुधो। पर हिकिड़ी ॻाल्हि ते तव्हां बि मुतफ़िक़ न थियो, मां बि मुतफ़िक़ न आहियां। ठीकु आहे, हाणे सिर्फ़ु मां हे पंहिंजो व्लॉग उन सूरत में ख़तमु कंदुमि त मां इहा फतवा वठां त जेको शादी करे थो हलाला जे लाइ ऐं उहो अज़दवाजी तालुक़ु नथो ॾिए, तलाक ॾिए थो, तलाक उहा थिए थी या नथी थिए? ॾिसो तव्हांजी इहा इन फिल्म में मूं कमु कयो ऐं हलालो जेको आहे उन हमरा जी ज़ाल सां उहा शादी मां कंदो आहियां। उन खां पोइ मां उनखे निकाह में आणे मां उनखे तलाक ॾियणु न चाहींदो आहियां। उन खां पोइ तव्हां जेको एंड जेको आहे उहो ज़ू मैनी में रखियो त उहो मूं ते पुलिस घुराईंदा आहिनि, जॾहिं त हुन मुड़ुस जो पंहिंजी ज़ाल सां को हक़ ई न आहे त मूं ते हुन पुलिस छो घुराई? सही था इन मतिलबु ड्रामो टोटल ग़लति हुयो। भाई हुनजो पुराणो मुड़ुसु जेको आहे उहो ख़तमु थी चुको, हुन तलाक ॾिनी ख़तमु थी चुको। उहो पुलिस घुराए वरी हुनजे नए मुड़ुस खे कीअं थो गिरफ़्तार कराए सघे? ग़लति आहे, स्टोरी जी एंड ग़लति आहे। मां पंहिंजो व्लॉग जेको आहे सो सलीम बलोच जे हिन ख़ूबसूरत चेहरे सां ख़तमु थो कयां। बाक़ी फ़ैसिलो शरीयत जे कंहिं ॼाणू माण्हू खां पुछंदासीं ऐं पोइ पंहिंजो व्लॉग हुन ते ख़तमु कंदासीं। महिरबानी। मोहम्मद अमीन साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं इहो मसइलो आहे हलाला जो, मूंखे इहो ॿुधायो त पंहिंजे तजुर्बे जी रोशनी में इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू खां, छो त तव्हां काफ़ी इन ते जेको आहे सो मुतालो कयो आहे, पढ़ियो बि आहे, क़ुर बि तव्हांखे यादि आहे। ऐं त हीउ हलालो जेको आहे सो छा आहे ऐं जाइज़ आहे या न आहे? जी साईं, हलालो बिल्कुलु साईं जाइज़ आहे। इहा उन मुड़ुस खे सज़ा आहे। तलाक ॾियणो हिकिड़ो वॾो अज़ाब आहे, ख़ुदा जो वॾो गुनाह आहे। पोइ जॾहिं माण्हू तलाक ॾिए थो उन खां पोइ माण्हू हलालो कराईंदो। हलाले खां पोइ उहो जॾहिं वरी तलाक बि पंहिंजी मर्ज़ीअ ते ॾिए, तलाक बि जॾहिं पंहिंजी मर्ज़ीअ ते ॾींदो त पोइ पंहिंजे ॿिए मुड़ुस सां उहो शादी करे सघे थी। अच्छा, मूंखे तव्हां इहो ॿुधायो त जेकॾहिं हलाले थियण जे लाइ उहो हमरा जेको आहे सो पंहिंजी ज़ाल ते ज़ोर भरे थो त तूं फलाणे माण्हू सां निकाह कर ऐं उहो त तलाक ॾींदो ऐं उहो राज़ी थी वञे ऐं उहो ॿिए हमरा सां निकाह करे थी, त निकाह खां पोइ उहो हमरा उन पंहिंजी कुंवार सां यानी उन माईअ सां पंहिंजा अज़दवाजी तालुकात रखी ऐं पोइ तलाक ॾिए या बसि निकाह करे पोइ हुनखे तलाक ॾिए? बिल्कुलु साईं, उन सां तालुकात रखंदो, हक़ अदा थींदो तॾहिं त हलालो थींदो न। उन सां उहो मिलंदो, उहो हक़ अदाई थींदी। उन खां पोइ उहो बि उनजी मर्ज़ी आहे त पोइ उहो तलाक ॾिए। अच्छा, मतलब ज़ोर बार न आहे? ज़ोर बार न आहे। अच्छा, इहो तय थी वियो त अज़दवाजी तालुकात क़ाइमु थियण खां पोइ ई हू तलाक ॾेई सघे थो, जेको इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां खां मां थोरो टाइम वरितो ऐं आईंदा बि का अहिड़ी सूरत हाल जी तव्हांखे ज़रूरु तकलीफ़ ॾींदासीं। ठीकु आहे, वॾी महिरबानी।